अवां ॾिसी रहिया आहियो पाकिस्तान जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जे शहर मदईजीअ जे गवर्नमेंट हाई स्कूल जी इंतिहाई ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। हिन शहर जी वारसी जा दावेदार एक तरफ़ मौजूदा पीपी ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी सरदार दादा जुल्फ़कार अली खान कमारियो, अगुणू टाउन चेयरमैन नजफ़ खान कमारियो त ॿिए पासे एडवोकेट सैयद दुर्ममन शाह आहिनि। ख़बर ॾिसण खां पोइ को साहबनि खां पुछे त आख़िर शहर में कहिड़ो ख़ज़ानो पूरियल आहे जंहिंजे मालिकी जी दावा कई वई वञे, जॾहिं त तक जो MNA गौस बख्श खान महर ऐं MPA मौजूदा स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी आहे। DO सेकेंडरी अली अकबर कलोड़ो, डायरेक्टर सेकेंडरी मक़सूद अल कुरैशी ऐं सेक्रेटरी तालीम अहमद बख्श नारे जो साहब आहे। हूअं त ही स्कूल अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे। 30 कमरनि ते मुश्तमिल हिन स्कूल जी सफ़ाईअ लाइ गुज़िरियल कई सालनि खां कोई बि स्वीपर न आहे, न ई कंप्यूटर ऐं साइंस लैब आहे, न वरी को हेडमास्टर ई आहे। पर कंपाउंड वाल जे चौधारी पयल ही गंदगी ऐं बेपनाह थियल हद दख़लीअ वारो गंभीर मसइलो बि हल करण वारो केरु न आहे। वधीक ही ख़बर ॾिसी मौजूदा हुकूमती धुर चूंडियल नुमाइंदनि तोड़े बेहस इंतज़ामी मशीनरी लाइ अवां जेका राय क़ाइमु कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां गवर्नमेंट हाई स्कूल मदईजी में मौजूदु आहियूं। असां सां गॾु आहिनि गवर्नमेंट हाई स्कूल मदईजी जा इंचार्ज हेड मास्टर जनाब साईं ख़ालिद मेमन साहब जिन। ऐं अचो त साईं जन खां पुछूं था साईं, जेको हाई स्कूल जे पुठीं घिटीअ में ऐं मेन गेट जे साम्हूं जंहिं क़िस्म जो आज़ार आहे, इहो गुज़िरियल 10-12 सालनि खां मुसलसल ॾिठो वञे थो त इंतिहाई तकलीफ़ देह जो अमल आहे। तव्हां इन हवाले सां छा था महसूसु कयो ऐं उन हवाले सां तव्हां कहिड़ियूं कावशूं वरितियूं आहिनि, महिरबानी करे नाज़रीन खे। साईं, अर्ज़ु इहो आहे त इहो 10-12 सालनि खां वठी असांजे स्कूल जे भरिसां जेका या गंदगी जेके शहर जा माण्हू आहिनि, दुकानदार, मछी मार्केट वारा, इहो गंदो छिलनि था। इहो गंदो हिते पइजी ऐं एॾी या बदबू करे थो जो असां पंहिंजे क्लासनि में असांजो उस्ताद या ॿार वेहण जे क़ाबिल नथा रहनि। वक़्तनि ब वक़्तनि असां जेको आहे सो मथे टाउन वारनि खे, इन्हनि खे, DC साहब ताईं इन ताईं असां इहे लिखतियूं कयूं आहिनि ऐं चवंदा रहिया आहियूं। पोइ वक़्तनि ब वक़्तनि कॾहिं कॾहिं सफ़ाई करनि था, कॾहिं नथा करनि, पर अक्सरियत सफ़ाई न थींदी आहे। ठीकु आहे न साईं। ऐं असां तमामु इहो वॾो आज़ार आहे, एॾो आज़ार आहे जंहिंजी का इंतिहा न आहे। ऐं इन में जेको आहे एॾी इहो जेका गंदगी आहे इन घिटीअ में, जो को माण्हू शहरी बि लंघण लाइ तो तयारु न आहे। अच्छा सर, इहो नाज़रीन खे ॿुधायो त जेतोणीकि जेका हाई स्कूल जे दीवार जे भिक में ॿिनि पासनि खां गुज़िरियल नाज़मी दौर में हिते दुकान बि ठहिया हुया, जिन खे बि ख़ासि करे कोर्ट जे हुकुम सां उन्हनि खे ड्राथो वियो त इहो स्कूल जे हवाले सां, ख़ासि करे वेंटिलेशन जे हवाले सां इन में रुकावट आहे, जॾहिं कोर्ट जो अहिड़े क़िस्म जो को लेटर बि तव्हां वटि आहे? न साईं, असांखे न आहे। इहो जेको आहे सो कोर्ट जेको आहे हिकिड़ी माना जांच जेको आहे सो जज जे हवाले सां हिकिड़ी जांच कमेटी ठाही, उहे जेको आहे हितां उन दौर में जेको आहे हितां जांच करे विया, उहे पाण जेको आहे सर्वे करे विया। असांखे को अहिड़ो लेटर वग़ैरह कोन हुयो उन टाइम में। जेतोणीकि हे जेके मैटर थियो हुयो, जेको अमल थियो हुयो, एक्शन थियो हुयो, उहो ख़ालिस निज स्कूल जे हवाले सां ई हुयो, त अव्हांखे जेतोणीकि जॾहिं दुकान ठहिया बि अव्हांखे माना कंहिं क़िस्म जो कोई इंफॉर्मेशन या लेटर न आहे, दुकान ड्रहिया बि तव्हांखे काई इंफॉर्मेशन? असांखे काई बि इंफॉर्मेशन न हुई। बाक़ी इहो शहरीअ हिकिड़े का माना जेको आहे सो एप्लीकेशन कई सुप्रीम कोर्ट में, पोइ उन जेको आहे सो उन ते इहो जेको आहे सो सॼो सिलसिलो हलियो। पोइ बाक़ी असां सां माना अहिड़े का लिखत वग़ैरह आहे उहो असांखां कोन्हे। बाक़ी जांच जेको जज साहिबु आयो हुयो, जांच जे लाइ रखियो वियो इंक्वायरीअ ते, उहो जेको आहे उन वक़्तु हेड मास्टर सां जेको आहे सो हिते हिकिड़ो दफ़ो आयो, मूंखे यादि आहे। पोइ उन खे बयानु वरिता हुयो असांखां, उहे को हेड मास्टर जेको ओड़े वक़्तु हुयो साईं, उन जेको आहे सो उन्हनि खे बयानु ॾिनो। उन खां पोइ इहो माना अमल थियो हुयो कुझु वक़्त खां बाद। साईं ख़ालिद साहब, जेतोणीकि तव्हां बि हितां जा शहरी आहियो ऐं असांखे ॼाण आहे त जेतोणीकि अव्हां जो फादर जेको आहे उहो बि पूरी पंहिंजी हयाती हिन स्कूल में HM बि रहियो, उन खां पोइ जेको आहे उहो हितां जे मदईजी जो नाज़िम बि रहियो। त
तव्हां माना छा था सम्झो त हिन क़िस्म जो अमल जेको आहे उहो पुठिएं जो उनखे दौर में 4-5 साल मुसलसल 4 साल नजफ़ ख़ान कमारियो ॿिए हितां जो टाउन जो चेयरमैन रहियो ऐं हीअ गंदगी त गुज़िरियल 10 सालनि खां आहे त उन्हनि बि कंहिं क़िस्म जो कोई नोटिस न वरितो हिन वारे साईं हिते छा आहे त अॻ में जेको आहे सो जीअं इहे दुकान वग़ैरह ठहिया त मच्छी मार्केट गोश्त मार्केट सब्जी मार्केट हे माना अलॻि अलॻि जेको आहे सो ठाहिराया विया उन खां पोइ इहो 2-2.5-3 साल उहे जेको आहे दुकान वग़ैरह हलिया त इहा गंदगीअ वग़ैरह वाज़ार ख़तमु हो जीअं ई उहे दुकान ठता आहिनि त उहे ई मच्छी वारा घिटियुनि में संदुल हणी ऐं जेको आहे वेहनि था ख़ासि करे जेको हिते माना जेको गंद हिन घिटीअ में उछलियो थो वञे न इहो दुकानदारनि जो ऐं हिननि मच्छीअ वारनि जो आहे ऐं मच्छीअ जो ज़ाहिर आहे माना रतु वग़ैरह इहो इहा जेका माना थिए थी छिलड़ या उन्हनि जो जेको गंदगी आहे उहा तमामु जेको आहे ऊन्हारे त साईं एॾी धप थींदी आहे जो असां हिते वेहण जे क़ाबिल न हूंदा हेसि ताणी हिन ऑफिस ताईं बि धप ईंदी आहे सही ख़ालिद साहब जेतोणीकि हीअ गंदगी जेका आहे उहा अवां बि जीअं ॿुधायो ऐं असां बि हितां जा शहरी आहियूं ॾिसंदा था अचूं त गुज़िरियल 10-15 सालनि खां इहो अमल मुसलसल जारी आहे त आउं खां इहो पुछणु पिया चाहियो त गुज़िरियल जेतोणीकि 4 साल मुसलसल हितां जा जेके आहिनि सरदारज़ादा नजफ़ ख़ान कमारियो साहिबु टाउन चेयरमैन रहिया ख़ासी बजट हुई त उन टाइम में बि कंहिं क़िस्म जी इहा सफ़ाई न थी त इन जी छा वजह आहे हा हाणे साईं वजह त हाणे असां उन्हनि छाजे करे न करायो आहे छो न करायूं उहा वजह असांखे ख़बर न आहे पर जेकॾहिं इन घिटीअ जी सफ़ाई बि थी वञे इन में फर्श बंदी वग़ैरह थी वञे त शायदि इहो गंद जो आज़ार ख़तमु थी वेंदो इहो टाउन कमेटी ॿिए सॼे शहर में त पेवर वग़ैरह इहो हणायो आहे पर जेकॾहिं इहा घिटी आहे हिकिड़ी इहा मेन शहर जी इहा बि घिटी आहे पर इन गंदगीअ जे करे इहा माना सुनसान थी वई आहे एॾो को लंघण जे लाइ बि माण्हू तयारु कोन्हे पर जेकॾहिं इनखे जेको आहे सफ़ाई बि थी वञे ऐं पेवर वग़ैरह बि लॻी वञे टाउन कमेटी या जेको आहे सो आला जेका आहिनि जेको आहे ऑफिस वारा जेकॾहिं उहे करनि कोशिशूं ऐं इहा जेको आहे पेवर वग़ैरह लॻी वञे त शायदि इहा गंदगी जो आज़ार असां वटि बि ख़तमु थी वेंदो साईं ख़ालिद साहब हीअ जेकी तव्हां इहो महिरबानी करे बि ॿुधायो तव्हां काफ़ी अरसे खां वठी हिते गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल 20 सालनि खां वठी हिते उस्ताद बि आहियो ऐं हिते FA बि माना काफ़ी टाइम खां वठी आहियो हिन वक़्तु इंचार्ज आहियो HM जेके हिन हाई स्कूल जा त हिते कमारिया ख़ानदान जा बि छोकिरा पढ़ंदा आहिनि ॿार उन्हनि जा ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे नजफ़ ख़ान कमारियो आहे या अज़हर ख़ान कमारियो साहिबु आहे त इन्हनि जा बि ॿार हिन स्कूल में पढ़ंदा आहिनि साईं कमारियुनि जा ॿार 8 मेडल ताईं उहे पंहिंजे ॻोठ में पढ़ी ईंदा आहिनि 8 खां पोइ जेको आहे हिते ईंदा आहिनि ज़ुल्फ़कार ख़ान जा त हाणे उहे ॿार कोन्हनि हिते या नजफ़ ख़ान नंढा आहिनि बाक़ी रहियो सुवाल इहो त ॿिया जेके कमारिया साहिबाना आहिनि उन्हनि जा अचनि था ॿार हिते जेतोणीकि कमारिया असां बिरादरी जी ॻाल्हि नथा कयूं उन ख़ासि मज़ ख़ानदान जी ॻाल्हि कयूं था जेकी असांजा सियासी कर्ता धर्ता बि आहिनि त उन्हनि जा ॿार अगरि हिते पढ़ंदा हूंदा त इन जो मक़सदु इहो आहे त उहे बि ईंदा हूंदा कॾहिं न कॾहिं उन्हनि जा ॿार बि ॾिसंदा हूंदा त आया जा उन्हनि जा ॿार आहिनि ई कोन त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे हिते ईंदा ई कोन त हिन हेॾी सारी तकलीफ़ जो उन्हनि खे अहसासु बि न थींदो त उन हवाले सां असां नाज़रीन खे बि ॼाण ॾियणु चाहियूं था असां बि सम्झणु चाहियूं था त उन जेके सियासी हवाले सां हितां जा जेके पील पावा आहिनि उन्हनि जा हिते ॿार पढ़ंदा आहिनि अॼुकल्ह त साईं जेको ॾिसो न अॼुकल्ह प्राइवेट जेको इदारा बि खोड़ थी विया आहिनि इहो पोइ उते बि उन्हनि जा ॿार शायदि पढ़नि था बाक़ी हिते जेके माना उते मिडिल स्कूल में पढ़ंदड़ ॿार अथनि उहे ट्रांसफर थी हिते ई ईंदा आहिनि 8 क्लास उतां पास कंदा आहिनि त असां वटि दाख़िला वठंदा आहिनि बाक़ी हाणे जेको आहे सो उन्हनि सरदार साहिबनि जा ॿार किथे था पढ़नि उहा त हाणे ख़बर असांखे बि कोन्हे सम्झो नंढा आहिनि अलाए वॾा आहिनि छा आहे सम्झो साईं ख़ालिद साहिबु जेको आहे रिटन में को तव्हां वटि माना छो त जेतोणीकि मां सम्झां थो पियो त कोर्ट जे थ्रू ऑर्डर माना इहो अमल थियो हुयो त उन जी तव्हां कापी हथु करण जी कोशिशि छो न वरिती आहे त पोइ उन सां इहो फ़ाइदो थींदो त उन सां कोर्ट ऑफ कंडेम थींदो जॾहिं टाउन इन घिटीअ जी सफ़ाई न कराईंदी परियां जेके आहिनि जेके दीवार जे आसपास जेका हद दख़ली आहे इंतिहाई ॾुखाईंदड़ हद दख़ली आहे उनखे ख़तमु करण जे लाइ तव्हां माना वरी कोर्ट सां वरी जेको आहे इदारनि खे कनेक्ट करे सघो था न त उन्हनि जे कोर्ट ऑफ कंडेम जो केस करे सघो था आख़िर स्कूल जी इंतिज़ामिया त ॿिए त इन हवाले सां काई संजीदा या सीरियस को किरदारु अदा कंदे नज़र नथी अचे ऐं असां हाणे बि रिसेंटली जेको आहे सो हिन इनकरेजमेंट जे लाइ उन लाइ असां पंहिंजे DO साहिबु असांखे लिखियो आहे हाणे लेटर आयो आहे ताज़ो असां अॼु ताईं माना उहा पहुचाए चुका आहियूं इंफॉर्मेशन त इनकरेजमेंट बि आहे असांजे कंपाउंड वाले चौधारी करे त साईं मथे असां त कोन कंदासीं कंदा त मथां असां मथे बिल्कुलु लिखत वक़्तनि ब वक़्तनि कंदा रहंदा आहियूं ठीकु आहे
बाक़ी सफ़ाईअ जे लाइ बि असां 2-3 दफ़ा एहतिजाज कयो आहे। टाउन वारा अचनि था, ट्रैक्टर कार आहे, उहो जेको आहे सैनी जेके आहिनि जेको आहे सो स्वीपर वग़ैरह उहे वठी हिकु अधु दफ़ो उन्हनि सफ़ाई कराए ॾिनी आहे। पर इहो माना गंद साईं हिते एतिरो जमो थो थी वञे, एतिरो जमो थो थी वञे जंहिंजी का इंतिहा न आहे। हाणे रोज़ हो बि कोन था अचनि, जो त रोज़ जे बुनियाद ते सफ़ाई ते रोज़ जे बुनियाद ते इन्हनि खे महीना था थी वञनि। छो जो इहा सुञी घिटी जीअं मां तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त हितो माण्हू बि कोई नथो रखे इन बदबूअ जे करे। पोइ सॼे शहर जो गंद इहो हिते आहे, सम्झो बाज़ार जो हिन जो। इहो सर माना ॿुधण में आयो आहे त हाई स्कूल में हिते जेतोणीकि हितां 6 खां वठी 10 दर्जे ताईं क्लास एक्टिव आहिनि ऐं काफ़ी अमलो आहे। उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल में 12 खां 1500 ताईं स्टूडेंट्स जी बि इनरोल आहे। त उन हूंदे हिते को स्वीपर माना जेको आहे हाई स्कूल में ॿुधण में आयो आहे त न आहे, वाक़ई आहे सही ॻाल्हि? तक़रीबन साईं असांखे माना 15 साल थिया आहिनि। असां वटि अॻ में स्वीपर हुयो, उनजो प्रमोशन थियो एज़ अ क्लर्क, ठीकु आहे साईं। माना उहो जो वियो आहे त वरी असां वटि स्वीपर न रखियो अथऊं। हे असां माना असां वटि जेका SMC असांखे मिलंदी आहे उन मां असां 3 खां 4 हज़ार रुपया हिकिड़े कंहिं प्राइवेट माण्हूअ खे ॾेई असां पंहिंजो हे पधर सिर्फ़ु साफ़ु कराईंदा आहियूं, ठीकु आहे। त साईं ख़ालिद साहब जेतोणीकि अव्हां शहरी आहियो, हितां जा सरकरदा माण्हू आहियो, अव्हां सां पंहिंजा पर्सनली ख़ानदानी बि कमारिया साहिबनि सां तालुकात आहिनि। कमारिया साहिब हितां जे शहर जा वारिस आहिनि। हू दावा कनि था त असां शहर जी हर हवाले सां ख़िदमत करण लाइ तयारु आहियूं। टाउन में एक्स्ट्रा मुलाज़िम इंतिहा दर्जे जा तमामु घणा जेको आहे उहे मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, जंहिंजो टाउन जे चेयरमैन अॻूणे चेयरमैन नजफ़ ख़ान कमारे बि इज़हार कयो त असां वटि मुलाज़िम एतिरा आहिनि जो असां वटि फालतू वेठा आहिनि। त उहे तव्हांखे 2 या 3 स्वीपर हिते हायर नथा करे ॾेई सघनि की शहर जे भलाईअ जे लाइ, बचड़नि जे मुस्तक़बिल जे लाइ ऐं जेको आहे हिन जे स्कूल जे प्रोग्रेस जे लाइ? साईं इहो असां हिकु दफ़ो जेको आहे सो सरदार साहिब ॾे वियासीं त 5-8 दोस्त जेको आहे गॾिजी जेके शहर जा हुआसीं त साईं असां वटि स्वीपर कोन्हे ऐं असांखे 2-3 साल थियो आहे त SMC बि न मिली आहे, ठीकु आहे न साईं। हाणे असां काॾों आणियूं पैसा जो मिसाल। हिन वक़्तु बि माना असां उस्ताद जेके आहिनि चंदे ते माना 100-200 पघार ते करे उन भंगीअ खे पघार ॾींदा आहियूं, ठीकु आहे न। तव्हां जॾहिं कमारिया साहिबनि सां मिलियो, उन्हनि सां इज़हार कयो त उन्हनि छा चयो? उन्हनि माना अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे कई त उन्हनि चयो त जेकॾहिं अपॉइंटमेंट्स बंदि आहिनि, अपॉइंटमेंट थियूं त कंहिं न कंहिंखे इलाइक़नि रखाईंदासीं। माना इहा जाइ असां मथे ऑफिसरनि खे हिकु दफ़ो चयो अथऊं। तव्हां असांजी महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हां कमारिया साहिबनि में कंहिंसां मुलाक़ात कई हुई टीम में जेको आहे? त तव्हां हितां 4-5 उस्ताद विया हूंदव त कहिड़े हिसाब सां? जेको आहे सो बोतार जेको आहे नजफ़ ख़ान चेयरमैन हुयो, उन हिन में साल 2 थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में, उनखे इहा पुराणी ॻाल्हि आहे। पोइ शायदि उन वक़्तु असांजे SMC न आई ऐं भंगीअ जी माना हुई। वरी विच में स्कूल त 8-10 महीना कोविड-19 जे करे वरी बंदि थी वियो, उन जे करे बि माना मसइला थिया। पोइ इहे उन सफ़ाईअ लाइ बि असां जेको आहे कोशिशि कईसीं त पर हाणे एॾो हिते गंदगी थी वई आहे, निमियूं बीठियूं आहिनि, वणनि जा पन, हे हो, स्कूल खुलियो न त बाबा इहो सफ़ा कीअं थिए। पोइ असां इहे माना 4 मज़दूर करे ऐं इहो स्कूल सफ़ा करायोसीं साईं जॾहिं खुलियो। त सर माना जेको आहे त नजफ़ ख़ान साहिबु माना इहा ज़हमत न कई त उहो पंहिंजे टाउन मां या उनखे का कानूनी रुकावटूं हुयूं की मुंझारा हुया? छा न चयो त मां कोशिशि कंदुमि तव्हांखे जेको आहे सो भंगी प्रोवाइड कंदासीं। जेको आहे सो भंगी त जी जे हवाले सां जेसिताईं ॻाल्हि आहे त अपॉइंटमेंट त हुनजे हथ में बि न आहे। उनखां पोइ जेको आहे उहो सिर्फ़ु 1 महीने या साल जो मसइलो न आहे। हे गुज़िरियल कई सालनि खां 20 को स्वीपर न आहे। अॻ में त नजफ़ ख़ान साहिब खे को पावर न हो, ठीकु आहे। जॾहिं 4 साल मुसलसल टाउन जा चेयरमैन रहिया त उन हूंदे अख़्तियार हूंदे को हिकिड़ो 2 स्वीपर माना त हिते ॾेई सघनि पिया या न पिया ॾेई सघनि? ॾेई त सघनि पिया। पोइ हाणे वधीक साईं हाणे मालिक आहिनि उहे शहर जा, असां त माना रिक्वेस्ट कंदासीं सम्झो त जेकॾहिं असांखे ओॾो ई मिले मिड़े असांजो कमु थिए। जेकॾहिं कोई बि जेकॾहिं टाउन मां ई असांखे भंगी मिली वञे थो त माना उहो असांजी सफ़ाई सुथराई कंदो। असां जेको आहे सो हिन जेका असां हिन वक़्तु ट्रबल में हिन में आया आहियूं सफ़ाईअ लाइ, माना असांजो क्लास जेको आहे 8-8 ॾींहं 10-10 ॾींहं साफ़ु कंदा आहियूं साईं। त साईं ख़ालिद साहिब महिरबानी करे इहो माना ॿुधायो त हिते जेतोणीकि बंगलनि ते स्वीपर मुक़ररु थियल आहिनि, गवर्नमेंट जा स्वीपर आहिनि, मुलाज़िम गवर्नमेंट जा आहिनि, लेकिन हितां जे बोतारनि ओवरऑल ज़िले शिकारपुर जी असां ॻाल्हि कंदासीं जिते असां आए विटनेस आहियूं। बाक़ी ॿियनि इलाइक़नि में बि ज़रूरु इन क़िस्म जूं रिवायतूं आहिनि गंदियूं। त इहे बेहस मुआशिरे लाइ तव्हां छा चवंदव? जॾहिं माना स्वीपर हू पंहिंजे ज़ाती कमकार जे लाइ, पंहिंजे बंगलनि जे सफ़ाईअ लाइ गवर्नमेंट जा हायर करे सघनि था, हिते माना पंहिंजे बचड़नि जे फ्यूचर, हिन शहर जे बचड़नि जे मुस्तक़बिल जे लाइ हिकु इदारे में स्वीपर नथा ॾेई सघनि?
ऐं इदारनि में इदारो आहे असांजो हेॾो सारो हाई स्कूल आहे 1100 साढी 1100 जेको आहे सो शागिर्द हिते पढ़नि था। हेॾो सारा जेके क्लास आहिनि 15 अरिड़हं 20 जेको आहे कमरा आहिनि पधर आहे। इहो असां अॻ खां वठी यकी जेको आहे हिकिड़ो प्राइवेट नमूने सां स्वीपर असां माना हायर कयो आहे 3500 रुपया हुनखे पर मंथ असां हुनखे ॾींदा आहियूं। पर उहो बि तक़रीबन सिर्फ़ु पधर ऐं विरांडो। मां अर्ज़ु कयो त माना हिन मुआशिरे जे बेहसी जे लाइ मां छा चवंदो त हेॾे मुआशिरे में ॿ टे दफ़ा माना विया आहियूं, चयो आहे दादूअ कई आहे, या हिते ॿ टे प्रोग्राम अहिड़ा थिया आहिनि जो सरदार साहिबु आयो आहे नजफ़ ख़ान बि हिते बि असां इहा हुन सां माना कचहरीअ जे दौरान या वेहण जे दौरान हुनखे रिक्वेस्ट कई आहे त साईं माना हिते भंगी न आहे, चए बाबा एम्पायरमेंट थिए आहे, माना हर कोई ॾसे ईंदो। बहरहाल हिते कमु बि थिए थो, ज़ाहिर आहे असां बि बग़ैर सफ़ाई ते न वेही सघंदासीं न, असांखे त कराइणो ई कराइणो आहे जेसीं ताणी मिले पर हेॾे कमु थिए थो त माना पोइ हुननि खे बि माना न आहे। हिन बेहस मुआशिरे हिन बेहस सोच जे हवाले सां आख़िर कीअं थींदो, माना उन हवाले सां मां चवंदो तव्हां चूंकि उस्ताद बि आहियो कुझु कमेंट्स कयो त हीअ जेको बेहस मुआशिरो आहे जंहिं बेहसीअ जी सोच आहे जो हिकु स्कूल जे इदारे जे लाइ कोई स्वीपर हायर न करे सघनि त इहो आख़िर माना हीउ मुआशिरो असांजो कॾहिं तब्दील थियो? ॾिसो न असांजी जेका डिपार्टमेंट आहे असां मथे लिखी बीठा आहियूं, उहे ई जॾहिं कुझु नथा करनि साईं, जॾहिं थियो माना जॾहिं अपॉइंटमेंट थी असां वटि न आहे, जॾहिं अपॉइंटमेंट थी असां वटि न, असां छा था करे सघूं? ॿियो ॿुध असांजे डिपार्टमेंट खे बि खपे, हिते माना हेॾो सारो वॾो स्कूल आहे, हिते माना हूअं हक़ीक़त स्वीपर जूं 2 जायूं हुयूं पर ॿियो न बि हिकु त हुजे। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, तव्हांजा लख तोरा, तव्हां असांखे पंहिंजो कीमती। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।